नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवा यहाँ बिशारा सुमरो नजर विजनासी ख़ास खबर। पंजाब असम्बली जो इजलास स्पीकर चौधरी परवेज़ इलाही की सदारत हेठ अॼु थींदो। इजलास में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश कई वेंदी। दोस्त मोहम्मद मज़ारी लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते वॾे वज़ीर जी चूंड कराई हुई। हक़नि जी जदोजहद कंदड़ शहरी दहशतगर्दन आहिनि। कराची धमाके जी जवाबदारनि खे तमामु जल्द अंजाम ते पहुचाईंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जी कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त चीनी इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। चीनी इख़्तियारी वाक़िए खां पोइ हुकूमत जे खयल क़दमनि मां मुतमिन आहिनि। चीनी शहरियुनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी। असांखे दहशतगर्दनि ख़िलाफ़ इंतिज़ामी क़दम खणणा पवंदा। वज़ीर आज़म चइनी सूबनि सां राब्ते में आहियूं। नेक्टा जी गॾिजाणी में समूरा स्टेक होल्डर मौजूदु रहंदा। अमन अमान जी सूरत हाल यकीनी बणाइण लाइ सिंध हुकूमत सां हर क़िस्म जो सहकार कयो वेंदो। कराची खे पुरअमन शहर बणाईंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जी कराची आमद। राणा सनाउल्लाह जी चीन जे कौंसिल खाने में कौंसिल जनरल सां मुलाक़ात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल चीनी शहरियुनि जे मारिजण ते ॾुख जो इज़हार। घर वज़ीर राणा सनाउल्लाह चीनी कौंसिल जनरल खे वज़ीर आज़म जो ख़ासि ताज़ियती पैगाम बि पहुचायो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त वाक़िए जी जांच जारी आहे। वज़ीर आज़म कराची वाक़िए जी जांच पाण मॉनिटर करे रहियो आहे। घर वज़ारत सिक्योरिटी एजेंसियूं ऐं सिंध हुकूमत गॾिजी वाक़िए जी जांच करे रहियूं आहिनि। दहशतगर्दी वाक़िए में मुलविस अनसरनि खे बेनक़ाब करे खेनि कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं। पाक चीन लाॻापा ख़राब करण जी हर कोशिश ऐं साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल वैन ड्राइवर जे घर आमद। संदसि पोयरनि सां ज़ुर्ख़ाई राणा सनाउल्लाह वज़ीर आज़म पारां मरहूम जे ख़ानदान खे 1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर बि सिंध हुकूमत तरफ़ां 1 करोड़ रुपया ॾियण जो वाइदो कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मरहूम जे ॿारनि जी तालीम जो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी ऐं मरहूम जी पघार खे मुस्तक़िल कयो वेंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। ISPR मूजिबि LOC पहुचण ते कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल सारा शमशाद मिर्ज़ा आर्मी चीफ जी आजा कई। आर्मी चीफ खे LOC जे सूरतहाल ऐं फॉर्मेशन जी ऑपरेशनल तयारियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ चकोटी सेक्टर में LOC ते मुक़ररु फ़ौजियुनि सां बि ॻाल्हियूं कयूं।